नाज़रीन, रतो देरो मां ख़बर आहे अवां ताईं पहुचायूं पिया। रतो देरो जी मौजूद शख्सियत सरदार जमील अहमद खान बानहाणी जे समाजी ख़िदमतुनि एवज़ ताजपोशी कई वई। रतो देरो नेशनल प्रेस क्लब जे सहकार सां बानहाणी वेलफेयर एसोसिएशन जे सरपरस्ती आला सरदार जमील अहमद खान बानहाणी जे इंसान ज़ात जी भलाई लाइ कयल ख़िदमतुनि, इलाइक़े में अमन अमान जी बहाली लाइ कयल कोशिशुनि ऐं समाजी ख़िदमतुनि एवज़ सिंध सुरहाण प्रोडक्शन तरफ़ां संदसि ताजपोशी कई वई। ताजपोशी जी तक़रीब अरूसा शादी हाल रतो देरो में मुनक़िद कई वई, जंहिंमें इलाइक़े जे मोअज़्ज़िन सरदार आगा अली नवाज़ खान जलबाणी, सरदार शफ़क़त खान मगराणी, JUI अॻवान मोहब्बत अली खोहड़ो, ज़वार सैयद, शाहिद हुसैन शाह, अमजद खान सुमरो, रोशन अली सोलंकी, आबिद अली अब्बासी, अनिल कुमार, सिंध TV रतो देरो रिपोर्टर गुलबहार शेख, AG जलबाणी, बानहाणी वेलफेयर एसोसिएशन चेयरमैन कामरान अली बानहाणी ऐं रतो देरो शहर जे सियासी समाजी अॻवाननि ऐं कारकुननि शिरकत कई। उन मौक़े ते सरदार जमील अहमद खान बानहाणी जी ताजपोशी कई वई ऐं रतो देरो नेशनल प्रेस क्लब सदर मुज़फ़र अली बोलदार, जनरल सेक्रेटरी अज़ीज़ुल्लाह रिंद, इल्ताफ़ हुसैन घांगरो, मुख्तियार अली बुलेती, मौलाई एहसान बोलदार बानहाणी, वेलफेयर एसोसिएशन जे चेयरमैन कामरान अली बानहाणी ऐं ॿियनि प्रोग्राम में शिरकत कंदड़ महिमाननि खे सिंधी सक़ाफ़त अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। प्रोग्राम में शिरकत कंदड़ मोअज़्ज़िन सरदार जमील अहमद खान बानहाणी जी ताजपोशी जे मौक़े ते चयो त सरदार जमील अहमद खान बानहाणी हिकु बहितरीन शख्सियत जो मालिक आहे ऐं संदसि इंसान दोस्त किरदार इंसान ज़ात लाइ बिना कंहिं फ़र्क़ जे कयल ख़िदमतूं क़ाबिले तारीफ़ आहिनि ऐं इलाइक़े में हलंदड़ क़बाइली जहिड़नि जे ख़ात्मे लाइ सरदार जमील अहमद खान बानहाणी जूं वरितल कोशिशूं भी साराह जोॻियूं आहिनि।